With Sir Assalamualaikum Sheriff दोस्तों, आया Gabble. ऑनलाइन अकेडमी में तव्हांखे खुशामदीद चऊं था। मोस्ट वेलकम। छा तव्हां कॾहिं सोचियो आहे त जॾहिं बि कंहिं इंसान जो केले जे खल जे मथां पेर अचे थो, इंसान तिरकी किरी पवे थो? छो? कॾहिं सोचियो आहे? छा कॾहिं मींहुं वसे थी पोइ काफ़ी सारा मोटरसाइकिल जा हादसा थी पवंदा, गाॾियूं किरी पवनि थियूं? छो? कॾहिं सोचियो आहे? छा कंहिं बि फर्श जे मथां पाणी आरियल आहे, उन फर्श ते माण्हू हलंदे किरी पवनि था? तव्हां सोचियो आहे? छो? न था छो? इन्हनि सवालनि जे हल कढण लाइ अॼु असां वटि टॉपिक आहे क्लास 5 जे साइंस चैप्टर नंबर 6 फोर्स एंड मशीन। अचो त इन्हनि सवालनि खे हल करण लाइ हिन फोर्स एंड मशीन जे टॉपिक खे पढ़ूं था। फोर्स जेका ज़ोर आहे उहा कंहिं बि छिकण ऐं धिकण वारे अमल खे फोर्स या ज़ोर चइबो आहे। तो अॼु असां ॿिनि फोर्सनि जे बारे में पढ़ंदासीं। हिकिड़ो फ्रिक्शन जे बारे में पढ़ंदासीं त फ्रिक्शन छा आहे, यानी गांठ छा आहे। जॾहिं बि हिकु मुखालिफ़ ज़ोर अची वञे त चुरपर जे दौरान त उहा फ्रिक्शन अमल आहे। या खणी ईअं चइजे त जॾहिं बि का चुरपर कंदड़ का शइ हुजे, उनखे आसानी सां रोकजे, उनजे अंदरि का रुकावट पैदा कजे त उन अमल खे फ्रिक्शन चइबो आहे। फ्रिक्शन माना गांठ, यानी कंहिं शइ जी रुकावट पैदा करणु। यानी जेके बि गाॾियूं आहिनि उहे हलंदे ब्रेक लॻाइनि था त उनजे अंदरि हिकिड़ी फ्रिक्शन पैदा थी, यानी गांठ पैदा थी वञे थी, उहा उन गाॾी खे रोके थी। तो काफ़ी सारा फ्रिक्शन जा फ़ाइदा बि आहिनि ऐं नुक़सान बि आहिनि। फ़ाइदनि जे हिसाब सां असां तव्हांखे थोरा ॿुधाईंदा हलूं त जॾहिं बि इंसान हलंदो रहे थो, उन इंसान हलाए थो त उन हलण जे दौरान इंसान ऐं ज़मीन जे विच में हिकु गांठ मौजूदु आहे। उनजे करे इंसान मज़बूती सां हले थो। पर जॾहिं उहो तव्हां केले जे खल जे मथां पेर अचे थो, इंसान किरी थो पए। उहो उनजे करे त जॾहिं केले जे मथां इंसान जो पेर अचे थो, उहा गांठ जेका आहे, उहा फ्रिक्शन जेका आहे, उहा ख़तमु थी वञे थी, जंहिंजे करे इंसान हेठि किरी थो पए। ईअं ई फर्श ते जेकॾहिं पाणी आरियल हूंदो ऐं उते माण्हू हलंदो, उहा फ्रिक्शन जे न हूंदी, उते माण्हू किरी बि सघे थो। हाणे उन फ्रिक्शन जा जेको हिते जेकॾहिं फ्रिक्शन खे पैदा करण सां असांखे कई फ़ाइदा बि थी सघनि था, ठीकु आहे। ऐं फ्रिक्शन जेका असां माचिस जी तीली ॿारियूं था, उते फ्रिक्शन पैदा थी थिए, जंहिंजे करे उहा तीली ॿरे थी। ऐं असां हथ हीअं त कंदा आहियूं, तॾहिं बि फ्रिक्शन पैदा थिए थी, फ्रिक्शन असांजा हथ गरम थी वञनि था। ऐं नुक़सानकार जेके असां तव्हांखे ॿुधायूं त फ्रिक्शन जा जेके नुक़सानात आहिनि, उनमें या त गाॾियुनि जूं जेके इंजनूं आहिनि, उन्हनि इंजणनि जे अंदरि जेका फ्रिक्शन पैदा थिए थी, पोइ उन फ्रिक्शन जे करे उन्हनि गाॾियुनि में जेका गर्माश थी वञे थी ऐं गाॾियुनि खे बाहि लॻे थी ऐं गाॾियुनि जा जेके पुर्ज़ा आहिनि उहे टुटी पवनि था। पोइ हुन फ्रिक्शन खे घटाइण जे लाइ असीं ग्रीस ऐं ऑयल जो इस्तेमालु कंदा आहियूं, ताकी उहा फ्रिक्शन घटि थी वञे। तो इहो अॼु तव्हांखे असां फ्रिक्शन जे बारे में, फ्रिक्शन फोर्स जे बारे में असां तव्हांखे ॿुधायो। हाणे असां तव्हांखे ग्रेविटी जे बारे में ॿुधाईंदासीं, कशिश शकल जे बारे में। कशिश शकल बि हिकु क़िस्म जो जेको आहे फोर्स आहे, छिकण वारो फोर्स, छिकण वारो ज़ोर आहे, जेको हमेशह ॿिनि शयुनि खे पाण ॾांहुं छिके थी। हमेशह जेके माए रखंदड़ जेके बि शयूं आहिनि, जिन्हनि जे अंदरि मास आहे, उहा उन्हनि जी हिकिड़ी ख़ासियत हूंदी आहे त उहे हिक ॿिए खे कशिश कंदा, हिक ॿिए खे छिकींदा आहिनि। इहा हूंदी आहे उन्हनि जी कशिश हूंदी आहे। तो हीअ धरती जेको आहे, हीअ ज़मीन बि हिकु तमामु वॾो माए वारो हिकु अहिड़ी शइ आहे, उनजे अंदरि बि तमामु घणो मास ऐं मायो आहे। तो ज़मीन जे अंदरि बि हिकु क़िस्म जी छिक कशिश आहे, जेके कशिश शकल चइबो आहे। कशिश शकल उन में अंदरि मौजूदु आहे। ज़मीन जे मथां ते जेके बि शयूं मौजूदु आहिनि, ज़मीन पंहिंजे मर्कज़ ॾांहुं उन्हनि खे छिके थी। ज़मीन उन्हनि खे हमेशह पंहिंजे मर्कज़ ॾांहुं खे छिके थी, उनखे ज़मीन जी कशिश शकल चइबो आहे। सो कशिश शकल चइबो आहे। हाणे अचो तव्हांखे ॿुधाईंदा हलो त माए ऐं वज़न में कहिड़ो फ़र्क़ु आहे। जेको मायो आहे, वज़न, उन में कहिड़ो फ़र्क़ु आहे। में तव्हांखे ॿुधायो त हर हिकु माए जी इहा ख़ासियत हूंदी आहे त उहो हिक ॿिए खे पाण ॾांहुं छिकींदा आहिनि। सो हिते हाणे अची तव्हांखे ॿुधायो त मायो ऐं वज़न जे बारे में हुते इन शइ खे सम्झंदासीं त जेका मायो छा आहे, हुनजी जेका छिक आहे उहा छा आहे। तो अचो तव्हांखे इन बारे में डिफरेंस सम्झायूं। मायो जेको आहे, मास जेको आहे, उहा कंहिं बि शइ में मौजूदु उनजो मिक़दारु हूंदो आहे। असुल वज़न जेको आहे, उहा उन
जेका उन मास जे अंदरि जेका वज़न जेका आहे उहा इन ज़मीन जी छिक हूंदी आहे, जेका कश जी शकल हूंदी आहे उहा हूंदी आहे, उहा हूंदी वज़न। जेकॾहिं मिसाल तौर अॼु तव्हांखे ॿुधायां जेकॾहिं हीअ मुंहिंजो जिस्म आहे, मिसाल मुंहिंजो जिस्म जी मास वज़न मुंहिंजो मिसाल 5 किलो 10 किलो आहे, त इहो सिर्फ़ु मुंहिंजे हिन मास जो न आहे, हिन में मुंहिंजे मास जो जेको वज़न हूंदो घटि हूंदो, पर हिन में हिन ज़मीन जी जेका छिक हूंदी उहा बि वज़न इंक्लूड हूंदी। यकीन कयो तव्हांजो जेको मास आहे उहो ग्रेविटी जे करे कुझु जॻहियुनि ते मिसाल ग्रेविटी ज़्यादा हूंदी त वज़न तव्हांजो ज़्यादा हूंदो। पर जेकॾहिं तव्हां मिसाल तौरु जेकॾहिं चंड ते वञो था, हिते तव्हांजो मास जेकॾहिं वज़न टोटल मास ऐं वज़न मिलाए करे तव्हांजो मिसाल 50 किलो आहे ऐं तव्हां वञो था चंड ते, त चंड ते उहो तमामु तव्हांजो घटि हूंदो। छो त चंड जो जेको छिक आहे उहो तव्हां इन बनिस्बत ज़मीन जे छिक खां घटि आहे, यानी ज़मीन जे छिक जी निस्बत हुते 6 हिसे जे बराबरि आहे। यानी हिते तव्हांजो मास जेकॾहिं 5 किलो आहे, उते बि तव्हांजो मास 5 किलो हूंदो। पर हिते तव्हांजो वेट जेको आहे मिसाल 5 किलो आहे या वेट वरी न्यूट्रिएंट्स जे हिसाब सां विरहाइबो आहे, एन जे हिसाब सां। त उन जे न्यूटन जे हिसाब सां तव्हांजो तौरु कबो त पोइ उहो वरी अलॻि थींदो। ठीकु आहे, जेकॾहिं हिते तव्हांजो टोटल वज़न मास मिलाए करे 20 आहे त या 120 आहे, त उनखे जेकॾहिं हिते जे हिसाब सां 10 सां तव्हां ज़र्ब करे पोइ तव्हां पंहिंजो मास कढंदो। पर जेकॾहिं चंड जे हिसाब सां वेंदो त उहो वरी तव्हांजो घटि हूंदो, छो त चंड जी जेका पंहिंजी छिक आहे उहा घटि आहे, सो ज़मीन जी छिक बि आहे। ॾिसो हुनजे करे इहे असांजे मास ऐं वेट, जेकॾहिं मास ऐं वेट जे डिफरेंस अञा न आहियो सम्झ त पोइ ॿुधायो त डिफरेंस उन वरी का प्रैक्टिकल करे तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾिबो। जीअं हिते तव्हां ॾिसो था त मास जेका आहे उहो अलॻि मतिलबु उहो मिक़दार हूंदो आहे, जेका वेट हूंदो आहे उहा ज़मीन जी छिक हूंदी आहे। ठीकु आहे, इन शइ खे यादि करियो। हाणे असां तव्हांखे मुतवाज़न फोर्स जे बारे में ॿुधाईंदासीं, हिकिड़ो मुतवाज़न ज़ोर ऐं गैर मुतवाज़न ज़ोर। हाणे ॿ छिक हिते बराबरि हुजनि त उहो मुतवाज़न ज़ोर आहे, या हिकिड़े पासे ज़ोर सॼी हुजे हिकिड़े पासे घटि हुजे त उहो गैर मुतवाज़न ज़ोर आहे। इहो अॼु तव्हांखे असां फोर्स जे बारे में ॿुधायो आहे। हाणे हिते हिकिड़ो क्लास 5 में हिकिड़ो इनर्शिया जे नाले सां अचे थो। इनर्शिया जे नाले सां नंढो टॉपिक, इनर्शिया छा आहे। हाणे इनर्शिया जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जॾहिं ॾिसो हिकिड़ी का गाॾी हलंदी रहे थी त उहा गाॾी हलंदी अचानक ब्रेक थी हणे पोइ असां हुन ते टकराईंदा आहियूं, या गाॾी में थोरो स्लो थी वेंदो तॾहिं असां जो जेको मोशन हूंदो आहे उहो हलंदो रहे, जॾहिं असां स्पीड में हिते टकराईंदा आहियूं। इहो छो थींदो आहे, छो त इंसान जो जेको जिस्म आहे उहो उन मूड में हूंदो आहे, उहा उन रनिंग स्टेट में हूंदो आहे। पोइ अचानक जॾहिं का गाॾी बीह वञे थी, उहा त गाॾी त बीहे थी, पर असांजी जेका जिस्म जी जेका हरकत आहे उहा उन मूविंग में हूंदी आहे, उहा हलण वारी हूंदी आहे, जंहिंजे करे असांखे उहो असां माने सीट खां टकराईंदा आहियूं। इनखे इनर्शिया चइबो आहे। तो दोस्तो हाणे असांजे हिन यूनिट जो जेको टॉपिक ॿियो थो अचे सिंपल मशीन। हाणे सिंपल मशीन जे बारे में तव्हांखे ॿुधायूं था। सिंपल मशीन माना आम उहे शयूं, मशीन माना जे ज़रिए असांजो कमु आसानी सां थी वञे। पर सिंपल मशीन मिसाल कैंची छुरी काफ़ी सारियूं शयूं इहे सिंपल में अची था वञनि, उहे असीं तव्हांखे ॿुधाईंदा। अॼु तव्हांखे असां हिकिड़ी सिंपल ऐं सादे मशीन जेका आहे लीवर जंहिंखे चइबो आहे लीवर। अॼु उन लीवर जे बारे में ॿुधायूं त लीवर जा टोटल 3 क़िस्म आहिनि, फर्स्ट क्लास ऐं सेकंड ऐं थर्ड। हाणे उन में जेको फर्स्ट क्लास आहे हमेशह इनखे सम्झण लाइ तव्हांखे 3 शयुनि खे सिखणो पवंदो। हिकिड़ो टेक, ॿियो ज़ोर, टियों वज़न। इन 3 शयूं सम्झो, टेक, ज़ोर, वज़न, या इंग्लिश में तव्हांखे ॿुधायूं फ्लैक्रम, एफर्ट्स एंड वेट। ठीकु आहे, वेट, एफर्ट्स एंड फ्लैक्रम। हाणे जॾहिं बि फर्स्ट क्लास जेको तव्हां ॾिसी सघो था, फर्स्ट क्लास इन में ॾिसो जेका फ्लैक्रम आहे, जेका टेक आहे उहा विच ते आहे, त इहा आहे फर्स्ट क्लास जी लीवर। हाणे वरी तव्हां ॿिए सेकंड ते ॾिसो त उन में छा आहे, हाणे उन में जेका वज़न आहे उहा विच ते आहे। हाणे वज़न छा आहे, उहा विच ते आहे। हाणे उहा वेट विच ते आहे, इहा सेकंड क्लास जी सेकंड क्लास जी लीवर आहे। थर्ड क्लास में हाणे इहो जेको 7 आहे 6 नंबर ते, उन में तव्हां ॾिसी सघो था त जेको इफर्ट ऐं उन खां सां गॾोगॾु वज़न, हाणे इहो ॾिसो त कहिड़ी जॻह ते आहे, ऐं तव्हांजो जेको कोशिशि आहे उहा काएं नंबर ते आहे, तव्हां हुते ॾिसी सघो था। हाणे जॻह ते तव्हांजी इफर्ट आहे उहा विच में अची वई, उनजे करे इहा जेका इफर्ट विच में अची वञे उहा तव्हांजी 3 क़िस्म जी लीवर आहे। या लीवर जे बारे में असां तव्हांखे ॿुधायो, वधीक तव्हां स्लाइड्स में ॾिसी सघो था। मां हमेशह स्लाइड जो इस्तेमालु कंदो ताकी असांजे नाज़रीन खे तमामु बहितरीन तरीक़े सां सम्झ में अची वञे। तो इंशाल्लाह जो टॉपिक असांजो क्लियर थी वियो। हिन जे बारे में कुझु सवाल आहिनि जेके स्क्रीन शो थी रहिया आहिनि, तव्हां हुननि जा जवाब कमेंट में ॾियो।
ऐं कुझु सजेशन ॾियो, महिरबानी, थैंक्स।